जी लतीफ़ नॉन यापो प्रोग्राम सां अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। सिंधियत ॾींहं जे यादगार मौक़े ते मारबी तंज़ीम तरफ़ां राग रंग जे महफ़िल खां सवाइ वीना श्रृंगी जो सिंध जो सफ़रनामो पखा ऐं पहाड़ ॾिठे मूं ॾींहं थिया हिंद सिंध जे महबूब शाइर नारायण श्याम पंहिंजे मुबारक हथनि सां रिलीज़ कयो। सफ़रनामे जी सेकंड एडिशन प्रोफेसर एजाज़ कुरैशी तरफ़ां कविता पब्लिकेशन जे ताउन ऐं पब्लिशर मोहन मधोश जे रहनुमाई में सिंध में पब्लिश कराई वई। इन जी टी एडिशन देवनागरी में हिंद में पब्लिश थी रही आहे, जा जल्द हिंद जे साहित्यिक प्रेमियुनि जे हथ में अदबी सूखड़ी पहुचंदी। मौसीक़ी जे प्रोग्राम में कान मोतियार, पूनम, पंकज जेसवाणी, लीला झंझाणी, राधिका वाधवाणी, लीला मामताणी कलाम पेश करे यादगार शाम बणाई। पखा ऐं पहाड़ ॾिठे मूं ॾींहं थिया वीना श्रृंगी जे सिंध जो सफ़रनामो रिलीज़ कंदे नारायण श्याम फरमायो, लेखिका जेके कुझु लिखियो आहे सिंध ते लिखियो आहे। संदसि घर जा भाती कुझु हिते आहिनि, कुझु सिंध में आहिनि। तव्हां सफ़रनामो पढ़ंदा त अव्हां खे लेखिका जे दर्द जो अहसासु थींदो। यादगार शाम में ऑल इंडिया रेडियो जे पॾेही नशरियात जे डायरेक्टर के नैयर फरमायो, मुंहिंजी ज़बान पंजाबी आहे, बदकिस्मतीअ सां मां सिंधी नथो ॻाल्हाए सघां। सिंध जे गोद में पैदा थियण जो मूंखे मौक़ो न मिलियो आहे। मां पुनर्जन्म में विश्वास रखंदो आहियां। मां ॿीहर सिंध जे गोद में जनम वठंदुसि। इन मौक़े ते लक्ष्मण भाटिया कोमल साहब मौजूदा शाइर नॉन यापो जे खैरख्वान ऐं सिंधियत प्रेमियुनि खे यादगार तारीख़ी लम्हनि में हम सफ़र बढ़ाए रहिया आहियूं। जॾहिं मां ऑल इंडिया रेडियो में दाख़िल थी हुयसि त नैयर साहब उते ऐं उन्हनि जी इंस्पायरेशन काफ़ी रही आहे ऐं अॼु हॉल में मौजूदु आहिनि। इन खां अॻु में मां नारायण श्याम जिन खे अर्ज़ु कंदसि, जिन खे अॼु असां नींढ ॾिनी आहे ऐं हिते आयल आहिनि। नारायण श्याम जिन जो तारुफ़ कराईंदा मिस्टर लक्ष्मण भाटिया जिन, ऐं मां उन्हनि खे बि अर्ज़ु कंदसि त हू अचनि। मां तव्हांखे ॿुधायां त जॾहिं ऑल इंडिया रेडियो में मां पाकिस्तान सिंध खां आयसि तॾहिं पहिरीं मुलाक़ात मुंहिंजी मिस्टर के नैयर जिन सां थी ऐं उन्हनि मूंखे काफ़ी सेखारियो। अॼु मौजूदु आहिनि ऐं पुठियां वेठा आहिनि। मां सम्झां थी त हू सिंधी सम्झनि था ऐं उन्हनि खे अर्ज़ु आहे त हू हिते अचनि स्टेज ते। उनका अंदाज़ कुछ और था, स्माइलिंग के साथ देते थे। और मैं एक भी अर्ज़ करूँगी कि आज जो है यहाँ पे दिल्ली एडमिनिस्ट्रेशन में पहले चीफ सेक्रेटरी थे श्री वीरेंद्र प्रकाश जी, और अभी प्लानिंग कमीशन में एडिशनल सेक्रेटरी आप बैठे हुए हैं। उनका भी मारवी संस्था में काफ़ी इनकरेजमेंट रहा। वैसे भी लिटरेचर में और आर्ट और कल्चर में हमारा काफ़ी इनकरेजमेंट रहा है। तो मैं अभी रिक्वेस्ट करूँगी मिस्टर लक्ष्मण भाटिया जी को कि वो जो रस्म होती है और नैयर साहब को ये वो करवा दें।
अर्ज़ु कंदुसि त 2 अखर या किताब बाबति ॻाल्हाइनि या किताब जे लेख बाबति ॻाल्हाइनि। विमोचन करण सां आसान, पर उन पुठियां वरी ॻाल्हाइण न मूं किताब बि पढ़ियो आहे, तंहिंजे करे किताब बाबति कुझु चई कोन सघंदुसि त छा आहे। लेखका या हिन खां अॻु 2 किताब छपी चुका आहिनि ऐं जीअं पोइ तीअं हुनजो क़दम अॻिते आहे ऐं जेकी कुझु लिखियो अथई अॼु ताईं सो सभु सिंध जे मुतालिक़ ई आहे। हुन सां ट्रेजिडी जेका आहे सा इहा आहे त हुनजा घर जा भाती के हिते आहिनि के अञा बि सिंध में आहिनि। इन करे पाण जॾहिं तव्हां किताब पढ़ंदो तव्हांखे उन दर्द जो बि अहसासु थींदो त अविरहांगे असां सां छा न कयो आहे। ऐं मूंखे घणो कुझु चवणो कोन्हे ऐं उमेदु आहे त हीअ किताब तव्हांजे रुचीअ अनुसार थींदो। दोस्तों, ये मेरी बदकिस्मती है कि मैं सिंधी ज़बान नहीं बोल सकता हूँ और आदमी किसी ज़बान को उसी वक्त बड़े वसूख और भरोसे के साथ बोल सकता है जब वो उसकी गोद में पैदा हुआ हो, पला हो, बड़ा हो। वो मौका मुझे नहीं मिला है, लेकिन ये है कि आप में से बहुत से लोगों की तरह मैं भी पुनर्जन्म में विश्वास रखता हूँ। कभी न कभी सिंधी की गोद में पैदा होने का मुझे मौका मिलेगा। वैसे मेरी मादरी ज़बान पंजाबी है, लेकिन जिन ज़बानों को मैंने अपना लिया है, पंजाबी ज़बान ने मुझे जन्म दिया है लेकिन मुझे गोद लिया है उर्दू ज़बान ने, और मेरी परवरिश उसी के दामन में हुई है। हिंदी भी मुझसे बहुत दूर नहीं है, अंग्रेज़ी ज़बान आपसे बहुत दूसरे साथियों की तरह मैंने भी पढ़ी है, मजबूरी है। 4 ज़बानें, लेकिन ये एक ज़बान ऐसी जिसके साथ मेरा वास्ता जब मैं एक्सटर्नल सर्विसेज डिवीज़न ऑल इंडिया रेडियो में आया तब पढ़ा, और उस वक्त से जब वीना जी पहली बार वहाँ सिंधी सर्विस में आई तब से मैं इनके काम को देखता रहा हूँ। जिस मोहब्बत और खुलूस के साथ इस ज़बान का साथ, इसको फ़रोग़ देने में, इसको दूर तक पहुँचाने में, ख़ास तौर से हिंदुस्तान के जज्बात, हिंदुस्तान के ख़यालात और हिंदुस्तान की ज़िंदगी का पूरा अक्स सिंधी ज़बान में सरहद के पार पहुँचाने में इन्होंने भरपूर कोशिश की है। और मुझे खुशी है कि सिर्फ ये रेडियो की ब्रॉडकास्ट तक इन्होंने अपने आप को महदूद नहीं रखा है। आदमी जब किसी चीज़ को अपना पेशा बना लेता है तो अपने शौक़ को भूल जाता है। मुझे इस बात की खुशी है कि इन्होंने रेडियो में काम करते हुए, ब्रॉडकास्ट करते हुए कलम का साथ नहीं छोड़ा है, और वही जो साथ है उसका ये नतीजा है कि ये दूसरी किताब हम सब देख रहे हैं। मेरी दुआ भी है, मैं कम से कम, मुझे दूसरी के बारे में इत्तला है, मैं माफ़ी चाहता हूँ। तीसरी किताब, मुझे ये पूरी उम्मीद है कि ये सिलसिला इनका चलता रहेगा, और मेरी दुआएं, दिली ख्वाहिशात इनकी तख्लीकी काबिशों के साथ हैं, और मैं उम्मीद करता हूँ कि आने वाले सालों में और बहुत सी किताबें ये लिखेंगी, सिंधी ज़बान की खिदमत करेंगी, और न सिर्फ सिंधी ज़बान जो हिंदुस्तान में लोग बोलते हैं, बल्कि सरहद के पार भी जो सिंधी ज़बान समझते हैं, बोलते हैं, उसको महसूस करते हैं, उससे ज़िंदगी का लुत्फ़ उठाते हैं, इल्म हासिल करते हैं, उन सब की खिदमत ये करेंगी। मेरी तमाम तर दुआएं इनके साथ हैं। बहुत शुक्रिया।
गम नाए हेड़ो नका खुशी है हेड़ी गम नाए हेड़ो नका खुशी है हेड़ी दिल जी हालत कुछ बड़ी हेड़ी गम नाए हेड़ो दिल साथ अलाए छाती दो दिल साथ अलाए छाती दो आहे शुरुआत ईज थी हेड़ी आहे शुरुआत ईज थी हेड़ी दिल जी हालत भी कुछ बड़ी हेड़ी गम नाए हेड़ो जब फाजी खुदी बुलंद करे जब फाजी खुदी बुलंद करे साकिया दे का बेखुदी हेड़ी साकिया दे बेखुदी हेड़ी दिल जी हालत भी कुछ बड़ी हेड़ी गम नाए हेड़ो नका खुशी हेड़ी गम नाए हेड़ो नका खुशी हेड़ी दिल जी हालत कुछ बड़ी हेड़ी गम नाए हेड़ो मुंहिंजा लाल साईं झूले लाल साईं मुंहिंजा लाल साईं झूले लाल साईं बेड़ा कने लाई झूले लाल साईं बेड़ा कने लाई झूले लाल साईं मुंहिंजा लाल साईं झूले लाल साईं मुंहिंजा लाल साईं झूले लाल साईं बेड़ा कने लाई झूले लाल साईं बेड़ा कने लाई झूले लाल साईं जेको दिल सां जाए दरिंदी रते ते जेको दिल सां जाए दरिंदी रते ते मन मुरादूं पाए करी मर जते मन मुरादूं पाए करी मर जते आयो तो दर जेको तंजो वान विंगो आयो तो दर जेको तंजो वान विंगो तंजी आस पुजाई झूले लाल साईं तंजी आस पुजाई झूले लाल साईं मुंहिंजा लाल साईं झूले लाल साईं मुंहिंजा लाल साईं झूले लाल साईं बेड़ा कने लाई झूले लाल साईं बेड़ा कने लाई झूले लाल साईं सिखवारनि जा सगड़ा साईं तू सुनी तो सिखवारनि जा सगड़ा साईं तू सुनी तो
राखी सिद्ध को आया सारे ध्यान आया, राखी सिद्ध को आया सारे ध्यान आया। देखे राहर साईं झूलेलाल साईं, देखे राहर साईं झूलेलाल साईं, मुंहिंजा लाल साईं झूलेलाल साईं, मुंहिंजा लाल साईं झूलेलाल साईं। तेरा कने लाई झूलेलाल साईं, तेरा कने लाई झूलेलाल साईं। मुंहिंजा लाल ते सवार वा झूले झूले, जेको पले ते सवार वा झूले झूले, जेको घोड़े ते सवार वा झूले झूले, जेको घोड़े ते सवार वा झूले झूले। आयो लाल झूलेलाल, आयो लाल झूलेलाल, असांजे लाल ते पैरां थींदो छेॾन लाती लमा छमा मत, छेॾन लाती छमा छमा मत, छेॾन लाती छमा छमा। बेड़िया वारा तारे मुहारा लाल ते थी वञा वञा, बेड़िया वारा तारे मुहारा लाल ते थी वञा वञा, लाल ते थी वञा वञा मत बेरो भला कीअं भया भला, लाल ते थी वञा वञा मत बेरो भला कीअं भया भला, लाल ते थी वञा वञा मत बेरो भला कीअं भया भला मत, बेरो भला कीअं भया भला मत, बेरो भला कीअं भया भला। बेड़िया वारा तारे मुहारा लाल ते थी वञा वञा, बेड़िया वारा तारे मुहारा लाल ते थी वञा वञा। असांजे लाल ते दे भरंदियूं जोतिन लाइ थी क्षमा क्षमा मत, जोतिन लाथी क्षमा क्षमा मत, जोतिन लाथी क्षमा क्षमा। बेड़िया वारा तारे मुहारा लाल ते थी वञा वञा, बेड़िया वारा तारे मुहारा लाल ते थी वञा वञा, लाल ते थी वञा वञा मत बेरो भला कीअं भया भला, लाल ते थी वञा वञा मत बेरो भला कीअं भया भला मत, बेरो भला बेड़िया वारा वञा। कोई सवारी मोटे न खाली जोड़े जिंदल ते थी वञा वञा मत, जोड़े जिंदल ते थी वञा वञा मत, जोड़े जिंदल ते थी वञा वञा। बेड़िया वारा तारे मुहारा लाल ते थी वञा वञा, बेड़िया वारा तारे मुहारा लाल ते थी वञा वञा, लाल ते थी वञा वञा मत बेरो भला कीअं भया भला, लाल ते थी वञा वञा मत बेरो भला कीअं भया भला मत, बेरो भला कीअं भया भला मत, बेरो भला कीअं भया भला। आयो लाल, आयो लाल भले वारो, भले वारो जोतिन वारो, जोतिन वारो अखिन वारो, अखिन वारो। आयो लाल, आयो लाल, आयो लाल, आयो लाल। जंहिं बेड़े ते बाज कयाई